PSPV स्कूल खां था ॻाल्हायूं ऐं अॼु असां जीअं मदर्स डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं। हुते हीअ असांजो ॾींहुं मदर्स डे लाइ ट्रिब्यूट आहे। हिते असां डिफरेंट टेबलोज़ स्पीचिस प्रेज़ेंट कयूं आहिनि ॿारनि जेको आहे पंहिंजी माइरुनि खे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿार जेके आहिनि पंहिंजी माइरुनि सां पंहिंजो प्यार जो इज़हार करे रहिया आहिनि। हीअ ॾींहुं हूअं त हर ॾींहुं असांखे सेलिब्रेट करणु खपे, छाकाणि त हर ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं सम्झो त मां असांजे लाइ पंहिंजे पाण खे क़ुर्बान कंदी आहे। सो माउ लाइ को हिकिड़ो ॾींहुं त कोन हूंदो आहे, पर जेकॾहिं असां इहो हिकिड़े ॾींहं में उन माउ खे उनजो अहसासु ॾियारायूं था त उहो असांजे लाइ आहे। मां दुआ कंदसि त हर इंसान जी जेका आहे माउ खे असां सलामत रखे ऐं ख़ुशि रखे। अॼोको ॾींहुं जे हवाले सां ॾिसो त हुए माउ जे नाले ते त को लफ़्ज़ न आहिनि, जो जेके लफ़्ज़ ॻाल्हायां त मां उहे तमामु घटि आहिनि माउ जे लाइ। सो को हिकिड़ो लफ़्ज़ कोन्हे जेको मां पंहिंजी माउ खे चई सघां त बाबा असां पंहिंजी माउ जे लाइ ॻाल्हाए सघूं था। सो बसि हींअर एतिरो ई चवंदमि त माउ जे लाइ जेतिरो थी सघे दुआऊं रखो, जेतिरो थी सघे। मुंहिंजो मैसेज इहो आहे त पंहिंजी माइरुनि सां गॾु वक़्तु गुज़ारियो, उन्हनि खे वक़्तु ॾियो। I'm from Government Girls Primary PV School Larkana, and today we have celebrated Mother's Day in our school to give tribute to our mothers. ऐं असांजी मदर्स, असांजी जेकी माइरूं जेके आहिनि, जेके सॼो ॾींहुं घरनि में कमनि कारनि में मसरूफ़ रहनि थियूं ऐं कोई उन्हनि खे इहो ॿुधाइण लाइ न आहे त हू उन्हनि जी जेका वैल्यू केतिरी आहे असांजी लाइफ में, उन्हनि जी वर्थ केतिरी आहे। त उन्हनि खे ट्रिब्यूट ॾियण जे लाइ असां हिकिड़ो इवेंट करायो आहे नंढिड़ो, उन्हनि खे ॿुधाइण लाइ त असां उस्ताद जेके आहियूं उहे सेकेंडरी लेवल ते आहियूं, पर जेको फर्स्ट टीचर आहे कंहिं बि ॿार जो उहो उनजी माउ हूंदी आहे। उनजी माउ हूंदी आहे जेका उनखे परवरिश कंदी आहे, उनखे सही ऐं ग़लति जे विच में फ़ैसिलो करणु सेखारींदी आहे। त उन्हनि जी नंढियूं नंढियूं कावशूं आहिनि, असां चाहियूं पिया असां उन्हनि खे घुराए करे अॼु वेलकम कयूं ऐं उन्हनि खे असां हिकु ट्रिब्यूट पेश कयूं। असांजो अॼु इवेंट जेको आहे उन में असां कुझु टेबलोज़ पेश कराया, मदर्स खां कुझु पेंटिंग कराईंदासीं हाणे, ऐं हिकिड़ी असां फायरलेस कुकिंग जो बि असां स्टार्ट वरितो आहे। त ॿारनि जो पंहिंजे मदर सां गॾु केतिरो बॉन्ड आहे, केतिरो कनेक्शन आहे, इहो शो करण जे लाइ असां कुझु नंढियूं एक्टिविटीज़ बि रखियूं आहिनि। उन में असां उन्हनि सां गॾु इहो बि कंदासीं त ॿारनि खे पंहिंजी माइरुनि सां गॾु बीहारींदासीं, उन्हनि सां गॾु कुकिंग कनि, कुझु कटिंग कनि, कुझु पेंटिंग कनि, त जीअं उन्हनि जे विच में जेको हिकिड़ो बॉन्ड आहे उहो स्ट्रॉन्ग थी सघे। थैंक यू। मुंहिंजो नालो मुनैर आहे, मां क्लास में पढ़ंदी आहियां। मुंहिंजी टीचर जो नालो टीचर नादिया आहे। मां पंहिंजी मम्मा सां ॾाढो प्यारु कंदी आहियां। मां पंहिंजी मम्मा सां ॾाढो प्यारु कंदी आहियां। मां उनखे चवां थी त मुंहिंजी मम्मा हर ज़िले में ख़ुशि रहे ऐं मुंहिंजी दुआऊं उन्हनि जूं क़बूल हुजनि, त उहे मूंसां ॾाढो प्यारु करे थी त दुआऊं उहा ॾींदी आहे त मुंहिंजी धीअ वॾी थी करे डॉक्टर थिए, उनजी दुआऊं मूंखे सलामत हुजनि। बि मथे आणियूं ऐं पंहिंजूं सभु अहिड़ियूं एक्टिविटीज़ कयूं जंहिंमें असांजो पेरेंटल कोऑपरेशन बि तमामु ज़रूरी हुजे, जेके उहे बि असां सां गॾु हिन में अची करे पार्टिसिपेट कनि। असां इनशाला कोशिशि कयूं था सुठो प्रोग्राम थी वञे। तव्हां सभु गॾु आहियो था, ॾिसंदो एक्टिविटीज़ अञा बि हिते थींदियूं। इनशाला असां बहितर खां बहितर करण जी कोशिशि कंदासीं। थैंक यू वेरी मच। भी सवर जाएगी तेरे होते किसी का डर, तू दुआओं में कदर, मेरी माँ प्यारी माँ मम्मा, प्यारी माँ मेरी माँ, प्यारी माँ मम्मा मेरी माँ। हैप्पी मदर डे। स्कूल्स में प्रोग्राम सुठा थींदा आहिनि इंशाल्लाह, मतिलबु स्कूल ॾे बहितर आहे। हिते ॾाढो इंजॉय कंदा आहिनि ॿार, पढ़ाई जे मामले में बि सुठो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, मदर्स खे घुराईंदा आहिनि, मतिलबु बहितर आहे माशाल्लाह। सुठो थियो आहे ॾाढो, घुरायो अथऊं। असांखे इहो ई मैसेज ॾींदमि त तव्हां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो, हासिलु कनि, बहितर आहे। छो जो तालीम खां अलावा कुझु बि न आहे, पढ़नि त बहितर आहे। स्कूल में हैप्पी मदर्स डे आहे। असां पंहिंजी मम्मा सां प्यारु कंदा आहियूं, इन लाइ इहो प्रोग्राम कयो हुयोसीं इहो। ऐं ॿियो मुंहिंजो नालो बिस्मा आहे, मां 3rd क्लास में। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि त मां पंहिंजी मम्मा सां प्यारु कंदी आहियां, ॾाढो प्यारु कंदी आहियां। मम्मा मूंसां बि प्यारु कंदी आहे। होते किसका डर, तू दुआओं का है घर, मेरी माँ प्यारी माँ मम्मा,